الحمد لله رب اشرح لي صدري ويسر لي امري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي يا فتاح يا فتاح. سبحانك لا علم لنا الا ما علمتنا انك سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين. الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إنا أعطيناك الكوثر فصل لربك وانحر إن شانئك هو الأبتر. صدق الله مولانا العظيم وصدق رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. بندے پروردگارم امت احمد نبی دوست دارے چار یارم تاب اولاد علی مذہب حنفی دارم ملت حضرت خلیل
ज़ेर साये गौस आज़म खाक पाए हर वली। जखरे जहिड़ो जवान ॾिसां कोन ॾे हमें, महड़ सभिनी मुरसली सरस संदस शान। फकान काब कौसैन औ अदमा, इहो मुयस्सर थस मक़ाम। आगे जा एहसान जो हादी मिलियुम हेड़ो। बलगल उला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही। हसनत जमीअ ख़सालिही, सल्लू अलैहि व आलिही व सल्लिमू तस्लीमा। मोहब्बत सां, ज़ौक़ सां, शौक़ सां गॾिजी पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबिय्यना व मौलाना मुहम्मद व अला आलिही व अस्हाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। हम्दो सलात खां बाद निहायत ही वाजिबुल एहतराम स्टेज ते वेठल मुअज़्ज़ज़ उलमाए किराम, सादात किराम ऐं प्यारी जमात सगोरी, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू। मूं नाचीज़ तव्हांजे साम्हूं क़ुरान मजीद फुरक़ान हमीद जी सभ खां नंढड़ी सूरत सूरतुल कौसर उनखे मूं तिलावत कयो आहे। दुआ कयो अल्लाह साईं मूंखे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। इन सां गॾु इहा बि दुआ कयो अल्लाह साईं तव्हां असां सभिनी खे हक़ ऐं सच जे मथां हलण जी बि तौफ़ीक़ नसीब फरमाए। अज़ाने गिरामी, ही प्रोग्राम नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीलाद मुस्तफ़ा जे सिलसिले में मुनाक़िद थियल आहे। हिन प्रोग्राम में तव्हां ऐं असां सभु उन अड़ियन जे आधार, अहमद मुख़्तार, यतीमन जे यार, आमिना जे लाल, उन जी तव्हां ऐं असां हिते तारीफ़ करण ऐं ॿुधण आया आहियूं। इंशाअल्लाह असांखे उमेद आहे ही जेके 4 घड़ियूं तव्हां ऐं असां हिते वेठा आहियूं इहे असांजूं ज़ाया न आहिनि, पर इंशाअल्लाह अज़ीज़ जंहिं ॾिहाड़े ते असांखे असांजा माइट मिट अज़ीज़ अकारिब पंहिंजे घर मां खणी करे अची करे कब्रिस्तान जे अंदरि मिटीअ जे हवाले कंदा, न उन टेम ते तव्हां ऐं असांजो भाउ न औलाद केरु गॾु कोन हूंदो। उन टेम ते मलाइका अची सुवाल कंदा, मन रब्बुक व मन नबियुक व मा दीनुक। जंहिंमहिल इहे सुवाल थींदा न, हेॾो इंसान मौत जी सख़्ती सही करे ऐं पंहिंजे माइटनि खां जुदा थी करे उन वहशत वारी जॻह ते जमा थींदो, गॾु थींदो, उते पहुचंदो। उन टेम ते घबराहट हूंदी मथऊं, इहे उन्हनि मलाइकनि जा सुवाल हूंदा त असांखे यकीन आहे त उन टेम ते आमिना जो लाल तव्हां ऐं असांजे क़ब्रुनि में ईंदो। रुगो अचण न फरमाईंदो, बल्कि फरमाईंदो त ओ अल्लाह जा मलाइको हिननि खे छॾियो, हे मां मोहम्मद करीम जे अचण जो ख़ुशबू मल्हाईंदा। मां तव्हांखे क़ुरान जे आयत जो तर्जुमो पोइ ॿुधाईंदुसि, इन सूरत मुबारका जी तर्जुमो पोइ कंदुसि, उन जे मुतालिक़ जेके ॻाल्हियूं हूंदियूं उहे मां तव्हांखे पोइ अर्ज़ु कंदुसि। पर मुंहिंजी दिलि थी चवे त इन मीलाद जे ख़ुशीअ जे मुतालिक़ पंहिंजे मुर्शिद इमामुल आरिफ़ीन पीसी मोहम्मद राशिद रोज़दणी जो तव्हांखे मां फरमान ॿुधायां। जीअं तव्हांखे इहा ख़बर पवे त इहो मीलाद रुगो पाकिस्तान हिंदुस्तान ठहण खां पोइ इहो मल्हाइजणु शुरू कोन थियो आहे, पर इमामुल आरिफ़ीन पीसी रोज़े वारा अॼु खां तक़रीबन 214 साल अॻु में हिन जहान में
पाण पर्दो फरमायो हुया हन उन टाइम ते भी सागो मीलाद मल्हायो पे वयो रुगो मल्हायो कोन पे वियो तो उन में तव्हां अंदाज़ो लगा त पे रोज़े वारनि जो नज़रियो कहिड़ो हूंदो तव्हां इंशाअल्लाह उहो ॿुधो त पोइ इंशाअल्लाह तव्हांजो दिलियूं बाग बहार बणिजी वेंदी। सलात पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व नबिय्यिना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हिन महिल आम तरीक़े सां इनखे असां मीलाद चवंदा आहियूं ऐं सिंधी वारा जेके सिंध में रहंदा पुराणे वक़्त में उहे सभु इनखे चवंदा आहिनि उर्स मुबारक। ईअं आया न आहे पर पोइ जॾहिं जो क़ौमूं तब्दील थियो हिंदुस्तान वारा हिते आया गॾिजी वियासीं पोइ मीलाद बि साॻी ॻाल्हि आहे उर्स बि ॻाल्हि आहे अॻियां लफ़्ज़ी तर्जुमे में थोरो फ़र्क़ु ज़रूरु आहे त उर्स जो माना छा आहे उर्स जी छा आहे या जेको आहे त मीलाद जी छा आहे उन ॾे पोइ था अचो पर तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इमामुल आरिफ़ीन पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े वारे जो कहिड़ो मसलक आहे। मलफूज़ात जे अंदरि लिखियल आहे त पाण सफ़र ते हुया सफ़र खां पाण वापसि जमल थिया उन ॾियारे ते उर्स मुबारक जी आख़िरी तारीख़ हुई। छा हुई आख़िरी तारीख़ कहिड़ी हूंदी आहे 29 या 30 ईअं न। हाणे एसि ताणी पोइ ॻोठ वारा इंतज़ार में हुआ साब ख़बर ख़ुदा खे या हर रोज़ ॻोठ वारनि जो मामूल हो इहा बि ख़बर ख़ुदा खे। मलफूज़ात में रुगो एतिरो लिखियल आहे ख़लीफ़ुल लुक़मान फरमाए थो पियो त पीर साईं सरदार उन आख़िरी ॾियारे ते पंहिंजे ॻोठ में जंहिंमहिल तशरीफ़ वठी आया पंहिंजे ॻोठ पहुता त उन ॾियारे ते सॼे ॻोठ वारनि उर्स मुबारक जो ताम तयारु कयो। जॾहिं सॼे ॻोठ वारनि ताम तयारु कयो हाणे फ़क़ीर आया ॻोठ वारा आया इमामुल आरिफ़ीन पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े वारे खे अर्ज़ु कयो साईं शाम असांजो उर्स आहे महिरबानी करे तव्हां अचिजो अची करे असांजो उर्स त खाइजो। हिकिड़ो माण्हू आयो ॻोठ जो ॿियो आयो टियों आयो चोथों आयो हता की सॼे ॻोठ वारा जंहिंमहिल आया त सभु कंहिंखे पीर साईं हा फरमाई कंहिं सभु पाण इनकार न फरमायूं। शाम जो टाइम थियो पीर साईं सरदार पाण सांस ख़लीफ़ा उहे बि गॾु हिकिड़ो मौलवी साहब हो जंहिंजो नालो हो मौलवी अब्दुल्ला उहो बि पीर साईं सां गॾु हुजे। पीर साईं हलिया हिकिड़े हंधि हली करे पाण वापरायूं थोरो घणो कुझु उर्स जो जेको ताम उहो पाण खाधो वर उन खां बाद में ॿिए हंधि हलिया पाण ॿियो बि खाधो वर जंहिंमहिल टे घर ॾे हलिया त मौलवी साहिबु फरमाए थो उहो मौलवी अब्दुल्ला पीर साईं खे अर्ज़ु कयो कि मिला हिकिड़े हंधि बि खाधोसीं ॿिए हंधि बि खाधोसीं हाणे त असांजो पेट भरिजी वियो आहे। सुभाणे अलाह कहिड़ो मां इन नकुल मां इहो नतीजो लॻाईंदो त इहो मौलवी पक को समाटो असांजो बरोच कोन हो। जे हुजे हा बरोच त पोइ मुंहिंजो ॾाढो साईं अलहाज फ़क़ीर मेहरा फ़क़ीर अल्लाह से हुनखे जन्नत नसीब उहो फरमाईंदो त बरोच ठावल हुजे पोइ बि बुखी में जेतिरो ॿीहर खाई वेंदो आहे। अदा मां पाण बरोच अल्हम्दुलिल्लाह असां बरोच जे विच त ॻाल्हि तव्हांखे अॻे थो कयां महसूस मिली ईअं थो थिए। बहरहाल जंहिंमहिल हिकिड़े ॻोठ मां खाधो ॿिए हिकिड़े घर मां खाधो उर्स जो ताम ॿिए घर मां खाधोसीं हाणे उन खां बाद में मौलाना अब्दुल्ला साहिब पीर साईं रोज़े वारे खे अर्ज़ु था कनि साईं हाणे त जॻह आई कोन हाणे कारे था हलो। सुभान अल्लाह। इमामुल आरिफ़ीन पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धड़ी रज़ी अल्लाह ताला ने फरमाया ओ मौलवी साहब पहिरों दफ़ो तो जेको खाधो पंहिंजे नफ़्स लाइ खाधो हुई ॿिए घर मां जेको तो खाधो पंहिंजे नफ़्स लाइ खाधो हुई पंहिंजे जान लाइ खाधो हुई पर हाणे जेको बि मीलाद खाईंदे इनमें सिर्फ़ु अल्लाह जी रज़ा हुई। हाणे जेको तोखे खाइणो आहे इहो सिर्फ़ु सवाब जी सां मतिलबु छा त इहो मीलाद जो ताम पचाइण बि सवाब जो कमु आहे मीलाद मल्हाइण बि सवाब जो कमु आहे मीलाद जो ताम खाइण इहो बि सवाब जो कमु आहे। सम्झ में ॻाल्हि आई हाणे हिन महफ़िल में जेके पाण हिते हली आया आहियूं छाजे लाइ आहियूं
यो मीलाद मल्हाइण आयो, यो मीलाद मल्हाइण में सवाब जो कम, मीलाद जे अंदर ताम पचाइण में सवाब जो कम, मीलाद जे अंदर ताम खाइण जो बि छा आहे सवाब जो कम। अव्वल को आखिर ते अल्हम्दुलिल्लाह जॾहिं सवाब जो कम आहे त पोइ असांखे यकीन आहे त इहो सवाब वारो कम असांखे क़ब्र में बि कम ईंदो त हशर में बि कम ईंदो। सलात पढ़ो अल्लाहुम्मा बाबा मीलाद आहे न, मीलाद चइबो छा के मीलाद आहे छा? मां तव्हांखे अर्ज़ कयां त मां तव्हांखे क़ुरान जी आयत जो तर्जुमो पोइ ॿुधायां थो, पर तव्हांखे ख़बर त हुअणु घुरिजे त मीलाद आहे छा। मीलाद 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 आहे छा? मौलविन वारी माना, मौलविन वारा सीगा, आलिमन वारा सीगा त बाबा मीलाद कहिड़ो सीगो आहे, छा आहे इन जी माना, पाण उन पासे ॾे कोन था हलूं पिया। तव्हां बि मूं वांगुरु जेको आहे त सादा माण्हू सिधा सिधा मुस्लमान जो ॻाल्हि पाण सिधी सिधी कयूं। बाबा मीलाद हिन ॻाल्हि जो नालो अथव जंहिं महफ़िल में रसूलुल्लाह जे नंढ पिड़ जो बयानु थिए, जंहिं महफ़िल में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जवानी जो बयानु थिए, जंहिं महफ़िल में रसूलुल्लाह जे मक्की ज़िंदगी जो बयानु थिए, जंहिं महफ़िल में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मदनी ज़िंदगी जो बयानु थिए उनके महफ़िल मीलाद चइबो आहे। जंहिं महफ़िल में रसूलुल्लाह जे मौजज़नि जो ज़िक्र थिए उनके महफ़िल मीलाद चइबो आहे। जंहिं महफ़िल में रसूलुल्लाह जे फ़ज़ाइलनि जो ज़िक्र थिए उनके महफ़िल मीलाद चइबो आहे। जंहिं महफ़िल में रसूलुल्लाह जे अचण खां अॻियां जेके अल्लाह सां वाइदा वचन वरिता उन्हनि जो बयानु इहो महफ़िल मीलाद आहे। जंहिं महफ़िल में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾाॾनि जो ज़िक्र ख़ैर थिए उन्हनि ॾाॾनि खे रसूलुल्लाह जे सदक़े अल्लाह से अमान नसीब फरमाए, उन्हनि ॾाॾनि खे अल्लाह से पंहिंजो निशानियूं ॾेखारे, इन्हनि जो बयानु इहो सभु जो सभु महफ़िल मीलाद आहे। माना जेका महफ़िल जे महफ़िल में कचहरी में वेही करे तव्हां रसूलुल्लाह जो ज़िक्र कयो, पोइ चाहे मौज़ा बयानु कयो, चाहे शान बयानु कयो, चाहे संदन औलाद मुबारक जो बयानु कयो, संदन शादी मुबारक उन्हनि घर वारनि जो बयानु कयो, मतिलबु रसूलुल्लाह जे ज़िंदगीअ जो बयानु इहो महफ़िल मीलाद आहे। सम्झ में ॻाल्हि आई आहे न? हाणे पोइ जॾहिं इहा अहिड़ी महफ़िल आहे जंहिंमें रसूलुल्लाह जो शान बयानु थिए, जंहिं महफ़िल में रसूलुल्लाह जो ज़िक्र थियनि ॻाल्हियूं थियनि उनखे महफ़िल मीलाद चइबो आहे। पोइ जो ख़बर इहो जाइज़ आहे अलाए जाइज़ आहे? कीअं जाइज़ आहे? सुभान अल्लाह। माण्हू हूंदा आहिनि त दलील घुरंदा आहिनि। छा घुरंदा आहिनि? दलील घुरंदा आहिनि। हिकिड़े हमरा खे सम्झाइण त बाबा हर ॻाल्हि जो दलील वठिबो आहे, फिरंदो सिरंदो हर हिक सां ॻाल्हाईंदो ॾे दलील ॾे दलील ॾे, हर कंहिंखे ईअं चवंदो वरिते। कुदरत ख़ुदा जे वर हुजे हिसाब इहो त जंहिं मसलक जो पाण हुजे पीउ वर हुन जो ॿिए मसलक जो, सम्झो था? जो हर ॻाल्हि में हमरा खे दलील 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 जो अची करे लॻोसि पेट में वठ नेठ पीउ थो चवेसि, पीउ खे चई बाबा मां तुंहिंजो पीउ आहियां, पुट खे तुंहिंजे पीउ थो चएसि बाबा मां तुंहिंजो पीउ आहियां, जेका मां ॻाल्हि थो चवां सो इहा सही आहे, त पीउ खे त दलील ॾे त तूं मुंहिंजो पीउ आहे। सम्झो था? त पिणस माणस ॾिसी करे हाणे ॾे पाणे पुट पाण वारे खे तूं जवाब जो तो मुलनि कड़नि जे हिनखे हवाले कयो। हर ॻाल्हि जो दलील वठण जो मतिलबु इहो ई आहे। अल्लाह जा प्यारा बानहब आहिनि जेके तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदा, उहा अल्लाह कारण ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि। आलिम सगोरा तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदा, उहे अल्लाह जी शरीयत जी, अल्लाह जे क़ुरान हदीस मां। हाणे हर हिकु ॻाल्हि जो जेकॾहिं तव्हांखे दलील ॾियणु शुरू कयूं त पोइ त ॻाल्हि बीहे ई कोन थी। पर जेके माण्हू तव्हांखे चवनि था त दलील ॾियो, उन्हनि जे गुरु घंटार जे किताब में लिखियो पिया, उन खां फतवा पुछी हुई त फिलाणो जवाबु ॾे त हुन जो ही शइ जाइज़ आहे। पुछूं त बाबा तूं जाइज़ छो थो चवीं? त लिखे थो त बंदा ख़ुदि मुफ़्ती है। छा लिखी?
बंदा खुद मुफ्ती माना मतलब छा जॾहिं मां मुफ्ती हाँ मां मुफ्ती थी करे तोखे सुवाल जो जवाब ॾियां थो त तुंहिंजे लाइ इहो ई खोड़ आहे वधीक जी तोखे दलील जी ज़रूरत न आहे पंहिंजे मतिलब मर्द ईअं चवण लाइ राज़ी आहिनि पर जेकॾहिं रसूलुल्लाह जे शान जी का ॻाल्हि थी अचे रसूलुल्लाह जे नूरानियत जो ज़िक्र थिए रसूलुल्लाह जे हाज़िर नाज़िर हुअण जो ज़िक्र थिए महफ़िल मीलाद जो ज़िक्र थिए उन टेम ते वरी साॻाई चवंदा त दलील ॾे इहा दो रंग इहा ॿियो कुझु कोन्हे पर असां रसूलुल्लाह जा उम्मती आहियूं अल्लाह जे हबीब जे प्यारनि बाननि जा मुरीद आहियूं असांखे जेका पंहिंजा मुर्शिद ॿुधाईंदा पंहिंजा आलिम ॿुधाईंदा असां उनखे अखियुनि ते वठी करे आमना सदक़ना करे क़बूल कंदा आहियूं हाणे मां तव्हांखे पहिरें दलील ॾियां त हीअ महफ़िल हुजे अहिड़ी महफ़िल जे अंदरि साम्हूं माण्हू वेठा हुजनि ऐं साम्हूं हिकिड़ो शख़्स वेही करे उहो रसूलुल्लाह जा फ़ज़ाइल बयान करे ऐं उहा बयान करण बि अल्हम्दुलिल्लाह तव्हांखे असां हदीस मां साबित करे ॾेखारींदा पढ़ो सलाह अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बरोच आया बरोच जी मशीन इंशाअल्लाह 1.5 कलाक खां पोइ गरम थियण शुरू थींदी फिलहाल तव्हां मूंखे तमहीदी लफ़्ज़ त ॿुधाए इना आतैना ॾे पोइ था चऊं पिया ॻाल्हि यादि आया न तर्जुमे ॾे पोइ था ॾियो पर तव्हांखे सम्झायां त सही न जो तव्हां हिन महफ़िलनि में हली अचो था तव्हांजे साम्हूं हिकिड़ो आलिम सॻोरो साम्हूं वेही करे बयानु थो करे रसूलुल्लाह जो शान इहो ॻाल्हि वारा सलात मां साबित या हदीस मां साबित आहे या न आहे क़ुर मां साबित आहे या न आहे अल्हम्दुलिल्लाह दा इहा ॻाल्हि बिल्कुलु हदीस जे अंदरि मौजूदु आहे साबित आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पाण हिजरत फरमाए करे पाण मदीने में आया पाण मदीने में अची करे रहण शुरू कयो अथऊं सुकून ते इख्तियार फरमाए थो उन टाइम ते छा थियो जो मदीने जे ॿाहिरों मुज़ाफ़ात में मदीने जे ॿाहिरों बहिराड़नि में हिकिड़ो शख़्स बीठो आहे उहो ॿकरियूं बीठो थो चारे ॿकरनि चारींदे अचानक हिकिड़ो ॿकड़ आयो उन ॿकड़ अची करे हुनजी ॿकरी खई ॿकरी जो खईंसि त ॿकड़ खे उन देरी कोन कई ॿकरा लच्छियूं हणी करे उन खां उहा ॿकरी छॾाई ॿकरी जंहिं महिल छॾाई त ॿकड़ ॻाल्हाइण शुरू कयो ओ अधा दनार ॿकरार तो जो है रिज़्क़ छाला मूंखां खसियो आहे जंहिं महिल ॿकड़ ॻाल्हाइण शुरू कयो आहे त ॿकरार हैरान थी वियो आहे ॿकरार हैरान थी करे चवे थो त हैरानगी जी ॻाल्हि आहे जो हिकिड़ो ॿकड़ ॻाल्हाए रहियो आहे ॿकड़ जवाब ॾिनो हैरानगी जी ॻाल्हि इहा कोन्हे जो मां ॻाल्हाए रहियो आहियां अल्लाह से फरमायो अल्लाह से जेके ॻाल्हाइण जी सघ ॾींदो आहे उहो ॻाल्हाईंदो आहे अल्लाह से मूंखे इहा ताक़त अता फरमाई जो मां तोसां ॻाल्हायां थो हैरत जी ॻाल्हि इहा कोन्हे पर हैरत जी ॻाल्हि इहा जो जवान उहो अची वियो आहे जेको वेठो फर्श जे मथां पर ॻाल्हियूं अर्श जूं ॿुधाए रहियो आहे वेठो फर्श ते ॻाल्हियूं अर्श जूं थो ॿुधाए कहिड़ियूं ॻाल्हियूं थो ॿुधाए अल्लाह अज़ली अबदी रब आहे हमेशह खां हमेशह रहंदो इन खां सवाइ इंसान ठहियो आहे इंसान हिकिड़े ॼाणे ते जहान छॾींदो उन खां बाद में कब्र जे अंदरि ईंदो कब्र में बि उन खां सुवाल थींदा आख़िरत में क़यामत बर्पा थींदी क़यामत जॾहिं थींदी त अल्लाह से सभिनी खां हिसाब किताब वठंदो उन हिसाब किताब वठण खां बाद में अल्लाह से जन्नत बिठाई आहे जहन्नम बिठायो आहे नेकोकारनि खे अल्लाह से जन्नत में मोकिलींदो बदकारनि खे अल्लाह से जहन्नम जे तरफ़ रवानो फरमाईंदो पर बकरार ॿुधी छॾ इन सॼे जो सॼे इन मामले में ॿुधाइण वारो आख़िर ज़मान नबी उहो इन दुनिया जे तख़्ते जे मथां अची वियो आहे ऐं उहो तुंहिंजे शहर मदीने जे अंदरि हिन महिल मौजूद आहे हमरा हैरान थियो कि छा थो चवे जी हाँ इहा हक़ीक़त है तो वो जवान आयो आहे जंहिंजे सदके अल्लाह जहान जोड़ियो उहो जवान अची वियो आहे जंहिंजे सदके अल्लाह से ही पंहिंजो रब हुअण बि ज़ाहिर फरमायो आहे ऐं उहो ॿुधाए इहो त क़यामत थींदी क़यामत जे ॼाणे ते ही अमल तुरंदा अमल तुरण खां बाद में ही थींदो सभु कुझु जो ॿुधाए त हाणे तो ॿकड़ चवेसि
त भला दे ख़बर पोइ हाणे छा कयां चई हाणे वञी करे उन जे मथां कलमो पढ़ी मुस्लमान बणिजी वञ। केर पियो चवेसि बगड़, केर पियो चवेसि बगड़, त हो तो चवेसि बकरार भला जेकॾहिं वञा पोइ मुंहिंजे हिन माल जो केरु आहे ज़ामिन। बगड़ सोचेसि इन जो ज़ामिन मां पाण बगड़ा जेको तुंहिंजे हिन माल जी हिफ़ाज़त कंदुसि। सुभान अल्लाह। हाणे जंहिं महिल हुन जो त पोइ छा था सम्झो, बगड़ जो चवे त मां हिफ़ाज़त कयां ऐं बकरार जेको आहे त हिनखे पोइ छा उहो बकरियूं ॾींदो आहे न ॾींदो। पर हुनखे ख़बर हुई अॼोके ज़माने जो कोन जो माण्हू क़ुरान खणी फिरियो वञनि। हाल अॼोको इहो आहे, हालांकि ज़बान ई सभु कुझु आहे। हिन ज़बान सां माण्हू पंहिंजी धीअ जो रिश्तो ॾींदो आहे, हिन ज़बान सां माण्हू पंहिंजी भेण जो रिश्तो ॾींदो आहे। हिन लाइ के दस्तावेज़ कोन लिखबा। पोइ जॾहिं ज़बान सभु कुझु आहे त वधीक जी ज़रूरत ई न आहे। पर वक़्त जी ॻाल्हि आहे त उन टाइम ते वेसा हुयो त हुन बगड़ जो त मां ज़ामिन वेठो आहियां, तूं वञी रसूल जे मथां कलमो पढ़। बहरहाल पोइ उन बगड़ जे चवण ते बगड़ खे उते छॾे पंहिंजूं बकरियूं उते ॾेई करे रसूल जी बारगाह में अचे थो, रसूल जे मथां कलमो बि पढ़े थो ऐं रसूल खे सॼो वाक़ियो बि बयानु करे ॿुधाए थो। हीअं मूंखे बगड़ तव्हांजे लाइ ॾस ॾिनो त जवान अची वियो आहे जंहिंजे सदके अल्लाह से जहान जोड़ियो आहे। इहो मूंखे ॿुधाए ॾे त तव्हां आहियो जेके आसमान जूं ख़बरूं था ॾियो, क़यामत जूं ख़बरूं तव्हां था ॾियो। तंहिंजे करे मां तव्हां वटि आयो आहे, कलमो पढ़ियो अथऊं, कलमो पढ़ी मुस्लमान थियो आहे। हाणे उहो मुस्लमान थियण खां बाद में वापसि आयो आहे बगड़ कॾे बगड़ जो शुक्रियो कयो अथई। वरी शुक्रिये में पाण हिकिड़ी बकरी ज़िबह करे उन बगड़ खे खाराई अथई, बगड़ रवानो थियो। सुभान अल्लाह। हाणे 5-8 ॾींहं जॾहिं बि उहो सहाबी रसूलुल्लाह जे बारगाह में अचे न त रसूलुल्लाह फरमाईंदा ओ मुंहिंजा सहाबी, ओ जेको बगड़ मां मोहम्मद करीम जो शान तोखे ॿुधायो न, अॼु मुंहिंजे सहाबनि खे त इहो साॻियो ॿुधाए। वो जेको बगड़ तोखे ॿुधायो उहो अॼु छा कर हिननि सहाबनि खे उहो ॿुधाए। पोइ उहो साॻियो सहाबी साम्हूं सहाबी वेठा, रसूलुल्लाह वेठो आहे, तशरीफ़ फरमा थिया पाण। उहो साॻियो सहाबी उथी बि सॼो वाक़ियो ॿुधाए त हिन तरीक़े सां बगड़ रसूलुल्लाह जो शान बयानु कयो। बाबा ॾियो ख़बर दलील थियो या न थियो? त माना रसूलुल्लाह जे साम्हूं रसूलुल्लाह पाण बि फरमाइनि था, उन जे हुकुम था त रसूलुल्लाह जो शान रसूलुल्लाह जे साम्हूं बयान थो थिए। हाणे इहो त तॾहिं जो बयान आहे, पर इंशाअल्लाह क़यामत अची वेंदी, मोमिन रसूलुल्लाह जो बयान ॿुधंदा बि शान ॿुधंदा बि शान बयान करे बि पंहिंजे दिलनि खे ठारींदा रहंदा। सलात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। महफिल कहिड़ी आहे? महफिल मीलाद। मीलाद छाखे चइबो आहे? जंहिं महफिल में रसूलुल्लाह जो ज़िक्र थिए। हीअं तव्हां आया हुआ अची करे लाउड हलाया हुआ, लाउड हलाइण खां पोइ छा कयो? लाउड हलाइण खां पोइ तिलावत थी, क़ुरान पढ़ण में सवाब आहे या न आहे? कहिड़ो सवाब आहे? नबी से फरमाइनि था ओ मुंहिंजा साहिबियो ॿुधी छॾियो, तव्हां जेकॾहिं क़ुरान पढ़ंदा हो न त तव्हांखे अलाह ताला क़ुरान पढ़ण जे हिकु अखर जे बदिले में 10 नेकियूं अता फरमाईंदो। हाणे 10 नेकियूं क़ुरान पढ़ण सां मिलनि, पोइ सवाब थियो वञे न थिए? पर रसूलुल्लाह वर बयान फरमाइनि था, पाण मिसाल ॾेई फरमाइनि था, जेकॾहिं तव्हां मां को पढ़े अलिफ लाम मीम त अलिफ लाम मीम जेको आहे त हिकिड़ो अखर कोन्हे, पर अलिफ अलॻि अखर आहे, लाम अलॻि अखर आहे, मीम अलॻि अखर आहे। माना रुगो अलिफ लाम मीम जे बदिले में अलाह से तव्हांखे 30 नेकियुनि जो सवाब अता फरमाईंदो। इहो सवाब थियो। वर उन खां बाद में छा? नात पढ़ंदा, मौलूद पढ़ंदा या ॿी का शइ पढ़ंदा? मौलूद पढ़बो आहे न। पोइ मौलूद पढ़ण सवाब आया न आहे? मौलूद पढ़ण बि सवाब, मौलूद ॿुधण बि सवाब, नात चवण बि सवाब ऐं रसूलुल्लाह जी सुन्नत आहे। नात ॿुधण बि रसूलुल्लाह जी सुन्नत आहे। पर सुन्नी मुस्लमान तोखे ॿुधाईंदो हलां त जेकॾहिं तूं आशिक़ रसूल ओ रसूलुल्लाह जी नात ठाहिण में वेहे ऐं नात पूरी न करे सघे त जेकॾहिं भाग हूंदई तुंहिंजा भला त इंशाअल्लाह रसूलुल्लाह तोखे ख़ुदि अची उहा नात पूरी करे ॾेखारींदो। सुभान अल्लाह।
हाणे इहा टई ॻाल्हियूं तव्हांखे ॿुधायां पोइ था पिया अचूं पाण क़ुरान जी उन आयत जे तर्जुमे जे तरफ़। सुभान अल्लाह। नात चवण सुन्नत, नात चवण, नात ॿुधण सुन्नत। हाणे ॿई ॻाल्हियूं पहले सम्झो। नात चवण कीअं सुन्नत आहे? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे साम्हूं जेकॾहिं को अहिड़ो अमल थिए जेको सवाब जो हुजे ऐं रसूलुल्लाह उन खां इनकार न फरमाइनि बल्कि उहो साॻियो जारी रखियो वेंदो, इहो सुन्नत आहे। पाण उनखे सुन्नत करा, उनखे हिकिड़ी चइबो आहे कौली सुन्नत, ॿी चइबो आहे फेली सुन्नत। हिकिड़ी ख़ुदि नबी से पाण कनि त उहा बि सुन्नत। ॿियो रसूलुल्लाह जे साम्हूं को थिए का ॻाल्हि पाण जो इनकार न कनि त उहो जेको आहे उन शइ खे छा उन अमल खे छा चइबो आहे, इहा बि सुन्नत आहे। पर हिते त ख़ुदि रसूलुल्लाह जो फरमान मौजूदु आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिकिड़ो सहाबी आहे जंहिंजो नालो हज़रत हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु। वो हज़रत हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन्हनि सहाबनि मजा आहे जंहिंजी अल्लाह से तमामु वॾी उम्र फरमाई आहे। हज़रत हसन जी उम्र घटि में घटि 120 साल आहे। 60 सालनि ताईं हज़रत हसन आलमे कुफर में रहियो आहे, जहालत जे दौर में रहियो आहे। 60 सालनि खां बाद में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां ईमान आंदो अथई। पर शाइर तमामु वॾो हुयो, जाॾे काॾे वेंदो हुयो अमीरनि कमीरनि ॾे वेंदो हुयो, उन्हनि जे शान में मनक़बतूं चवंदो, उहे उनखे इनाम इकराम ॾींदा हुया। जॾहिं मुस्लमान थियो आहे तो अमीरनि मिस्रियान बादशाह मिस्रियान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बारगाह में वेठो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा, ओ हसन तू अमीरनि कबीरनि जे लाइ वॾनि माण्हुनि जे लाइ शाइरी कई आहे, उन्हनि जे लाइ मनक़बत चयो हुई, पर अॼु मां मोहम्मद करीम जी मूंखे नात त ॿुधाए ॾियां। सुभान अल्लाह। हज़रत हसन रज़ियल्लाहु ताला अन्हु रसूलुल्लाह जे साम्हूं बि चए थो, अहसन कलम तरकत ऐनी व अजमल कलम तरकत निसाउ खुलक़त मुबर्रअम मिन कुल्लि ऐबिन कअन्नक क़द खुलिक़त कमा तशाउ। ताड़े सुभान अल्लाह तां ॿुधायो माना ॿुधायो। वअहसन कलम तरकत ऐनी या रसूलल्लाह या हबीबल्लाह हसन मिस्र भी वयो आहे, शाम भी वयो आहे, मुख़्तलिफ़ मुल्क भी घुमियो आहे, पर या रसूलल्लाह तो जहिड़ो सुहिणो त हिन हसन जे अख कॾहिं ॾिठो ई नाहे। वअजमल कलम तरकत निसाउ या रसूलल्लाह हसन जी अख ॾिसंदी करे जॾहिं तो जहिड़ो सुहिणो त का मां ॼणे ई कोन थी के ॼाणे ई कोन्हे त हसन जी अख काॾो ॾिसंदी हुनखे। खुलक़त मुबर्रअम मिन कुल्लि ऐबिन या रसूलल्लाह या हबीबल्लाह अल्लाह से तोखे हर ऐब खां पाक पैदा फरमायो आहे। कअन्नक क़द खुलिक़त कमा तशाउ या रसूलल्लाह या हबीबल्लाह अल्लाह से तोखे ईअं पैदा फरमायो आहे जीअं तो पाण मिठड़ा मोहम्मद चाहियो आहे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। आस्ते में सुभान अल्लाह। यो हज़रत हसन तो जे केर तो जे हज़रत हसन तो जे या रसूलल्लाह तो जहिड़ो सुहिणो मुझे इन अख ॾिठो ई नाहे। या रसूलल्लाह अख तॾहिं ॾिसे जॾहिं को मौजूद हुजे, अहिड़ी माउ आहे ई दुनिया जे तख़्ते ते कोन्हे तो जहिड़ो सुहिणो ॼणे। तूं हर ऐब खां पाक आहीं, ईअं तोखे अल्लाह पैदा कयो आहे जीअं तोखे तो पाण चाहियो आहे। अदा हाणे ॾियो ख़बर इहो सहाबी रसूलल्लाह जे साम्हूं बि नात चवे थो, सुन्नत बणिजी या न बणिजी? सुन्नत थी वई आहे न, सुन्नत थी वई। पर सुन्नत उन सां गॾो गॾु हिकिड़ी ॿुधण वारी सुन्नत थी वई। ॿियो साम्हूं रसूलल्लाह जे साम्हूं चइजे थो इहा बि सुन्नत थी। पर हाणे तोखे हिकिड़ी अञा आशिक़ जी ॻाल्हि ॿुधायां, पोइ तोखे पाण ई पतो पइजी वेंदो त जॾहिं आशिक़ हिन दिलि वटां वेही रसूलल्लाह जे लाइ नात चवंदा आहिनि पोइ कीअं रसूलल्लाह उन जी मदद फरमाईंदो आहे। सलात अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना व नबिय्यना व मौलाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अब आज जलसा घणा अटेंड किया था?
मौलवी साहबन को कोन तो पुछां तव्हां को तो ॿुधायो रबियुल अव्वल में घणा तव्हां जलसा कया अटेंड कया 2 4 5 ही न अल्हम्दुलिल्लाह असांखे 40 हो प्रोग्राम प्रभु मां ॻाल्हायां तो तव्हां सुभाणे अल्लाह ॿुधंदा जाओ या शुरू में मां करोचन जे लाइ ॻाल्हि करियो तॾहिं करे कावड़ जी ॻाल्हि ईअं त कोन्हे साईं हा न ईअं न कर कुझु साजा सुभाणे अल्लाह चओ हिकिड़ो आलिम आहे जेके बि रूए ज़मीन ते आलिम आहिनि ख़ासि तौर सां बर्रे सगीरा उन्हनि जो उस्ताद उनजो नालो आहे हज़रत शेख सादी रहमतुल्लाह अलैह छा नालो अथसि हज़रत शेख सादी रहमतुल्लाह अलैह उहो जाॾे काॾे फिरंदो सयाह हो 40 सालनि ताईं फिरियो हलियो पे पर उन सां गॾो गॾु किताब लिखियईं मशहूरु किताब अथसि गुलिस्तान ऐं बोस्तान जा उहे किताब मौलवियुनि खे पढ़ाया वेंदा आहिनि फारसी में मक़सदु असांजो उन सिलसिले में उस्ताद आहे वो आशिक़ भी तमाम वॾो आशिक़ हुयो त आशिक़ हुअण जे हिसाब सां हिकु ॾे वेही काग़ज़ कलम कयो अथई काग़ज़ कलम खणी करे जीअं त रसूलुल्लाह जी नात चवां थो ॾिसूं जेको आहे त उहा मुंहिंजी नात क़बूल थिए थी या नथी थिए हाणे नात जो चवणु शुरू कई पर नात उन खां पूरी न पई थिए लाज़मी हिकु शेर हूंदो आहे वरी ॿियो शेर हूंदो आहे वरी टियों हूंदो आहे चौथों पंजो इहे रफ़ाणी हूंदी आहे इहे शेर हूंदा आहिनि हाणे इन शेरनि जे हिसाब सां नात चवे पोइ उन खां नात पूरी न पई थिए सुभाणे अल्लाह नात कहिड़ी बलगल उला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही हसनत जमीउ ख़िसालिही टे ये बंद चाहते चौथो दान पियो जे वरके पियो बलगल उला बिकमालिही कशफत दुजा बिजमालिही हसनत जमीउ ख़िसालिही शेख सादी जो सॼो ॾिहाड़ो गुज़रियो आहे ये टे बंद चे पियो चौथो दान पियो जे राति जो सुतो आहे भाग खुलिया आमिना जो नालो ख्वाब में अची वियो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख्वाब में अची करे चवंदा ओ शेख सादी छा थो चवे या रसूलल्लाह तुंहिंजी नात चवां थो पर नात मुंहिंजी पूरी कोन थी थिए पाण फरमायो त चई ख़ुदा चवे थो बलगल उला बिकमालिही कशफत जाब जमालिही हसनत जमीउ ख़िसालिही नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया हाणे चओ सल्लू अलैहि व आलिही सुभान अल्लाह हाणे इहो मार्के वारा किताब ॾेखारियो इहो किथे लिखियलु आहे क़ुरान में मां तव्हांखे अॻु ई चई आहियां त बाबा असां आलिम जी ॻाल्हि बि मञींदासीं दरवेश जी बि